रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़ अॼोकी जेका असां वांजी गुफ़्तगू थींदी हिन बाबरकत महीने जी फ़ज़ीलत, हिन बाबरकत महीने जे बरकतुनि ऐं रहमतुनि सां गॾु इंशा अल्लाह ताला कुझु ॻाल्हियूं अवां दोस्तनि जे साम्हूं अर्ज़ु रखियूं वेंदियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फ़रमायो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फ़रमायो त ही उहो महीनो आहे रमज़ान मुबारक बरकत वारो, जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजो पाक कलाम क़ुरान मजीद शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, इहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला पाक कलाम क़ुरान मजीद पंहिंजे महबूब जे मथां नाज़िल फ़रमायो। नाज़रीन, अल्लाह ताला असां जे मथां वॾा एहसान कया जो अल्लाह ताला पंहिंजो महबूब असांखे ॾेई करे वरी हिन महीने जे अंदरि रमज़ानुल मुबारक जे महीने में अल्लाह तबारक व तआला असां खे पंहिंजो क़ुरान ॾिनो। उन क़ुरान जे हिदायतुनि ऐं रहमतुनि ऐं बरकतुनि खां सभई इंसान आलम इस्लाम, आलम इंसान, पूरी इंसानियत वाक़ुफ़ु आहे त क़ुरान जूं बरकतूं ऐं रहमतूं असांजे मथां केतिरियूं आहिनि। हर इंसान इन शइ खां वाक़ुफ़ु आहे। इन साॻे क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला हिकु ॻाल्हि असांखे वालिदैन जे मुतालिक़ बि इरशाद फ़रमाई। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फ़रमायो, व बिल वालिदैन एहसाना, पंहिंजे पीउ माउ सां सुहिणो सलूक कयो। हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में तशरीफ़ फ़रमा थिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबनि खे फ़रमायो त मुंहिंजे मिंबर जे क़रीब थियो। सभु सहाबा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिंबर जे क़रीब थिया। नाज़रीन, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जीअं ई मिंबर जे साम्हूं तशरीफ़ फ़रमा थिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों कदम ॾाके ते रखियो, पाण फ़रमायूं आमीन। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मिंबर ते चढ़ण दौरान वरी जॾहिं ॿिए ॾाके ते कदम रखियो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो आमीन। वरी टे ॾाके ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजा कदम मुबारक रखिया त पाण फ़रमायूं आमीन। महफ़िल ख़तमु थी, सहाबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अॼु खां पहिरियां कॾहिं बि मिंबर ते तशरीफ़ फ़रमा अवां जॾहिं थिया आहियो त कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि अवां जे मुंहं मुबारक मां असां न ॿुधी आहे। अॼु हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तव्हां 3 मरतबा आमीन कयो आहे, आमीन चयो आहे। या रसूल अल्लाह, इन जी वज़ाहत कई वञे, असां ग़ुलामनि खे ॿुधाए वञे त मुंहिंजे आका महबूब मदीने जे ताजदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, सहाबियो, जॾहिं मां मुहम्मद पहिरियों कदम ॾाके ते रखियो त जिब्राइल अमीन पैगाम खणी आयो त ऐं अल्लाह जा महबूब, अल्लाह ताला फ़रमाए थो त जंहिं शख़्स जे ज़िंदगीअ में रमज़ानुल मुबारक जो महीनो बाबरकत महीनो अचे ऐं हू पंहिंजी बख़्शिश न कराए सघे त उहो इंसान तबाह ऐं ज़लील ऐं बर्बाद थी वञे। जंहिं शख़्स जे ज़िंदगीअ में रमज़ान जो भलारो महीनो, बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो अचे ऐं हू पंहिंजी बख़्शिश न कराए सघे, पाण फ़रमायूं त मां मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मां आमीन चयो। जॾहिं ॿिए कदम ॾाके ते असां कदम रखियो, वरी फ़ौरन जिब्राइल पैगाम खणी आयो त अल्लाह जा महबूब, उहो शख़्स बि हलाक ऐं बर्बाद थी वञे जंहिंजे आॾो अव्हांजो इस्मे गिरामी, अव्हांजो नालो, जंहिं उन्हनि इंसाननि जे आॾो अव्हांजो नालो अचे ऐं उहे अव्हांजे मथां दुरूद न पढ़नि, सलाम न पढ़नि, उहो बि शख़्स हलाक ऐं बर्बाद थी वञे। पाण फ़रमायूं, पाण त साहबनि खे पाण फ़रमायूं त असां फ़रमायो आमीन। 3 ॾाके ते जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम कदम मुबारक रखियो त महबूबनि फ़रमायो त आमीन। पाण फ़रमायूं त सहाबियो, जॾहिं 3 ॾाके ते असां कदम रखियो त अल्लाह जो जिब्राइल अमीन पैगाम खणी आयो त अल्लाह जा महबूब, अल्लाह फ़रमाए थो त उहो शख़्स बि हलाक ऐं बर्बाद थी वञे जंहिंजे ज़िंदगीअ में पीउ ऐं माउ, अबो ऐं अम्मा, वालिदैन मंझां या ॿई ज़िंदा हुया आहिनि या हिकिड़ो,
उन जी ख़िदमत करे दुआऊं वठी उहो जन्नत हासिलु न करे सघियो हुजे, अहिड़ो शख़्स बि हलाक ऐं बर्बाद थी वञे। पाण फरमायूं आमीन। त ए मुस्लमानो, ए सामईन, नाज़रीन, ॾिसण वारो प्रोग्राम खे, हिन खे ॾिसण वारो, अवां असांजे लाइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां अव्हां खे ॿुधायो त ए इंसानो, मां मुहम्मद अव्हां खे ॿुधायां थो त अव्हां अहिड़ो बरकत वारो महीनो अव्हांजे ज़िंदगी में जेकॾहिं अची वञे त अव्हां अल्लाह खां इस्तग़फ़ार कयो, अल्लाह खां पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरो। ऐं अल्लाह उहो आहे जेको अव्हांजे दुआउनि खे ॿुधण वारो आहे, समी आहे, बसीर आहे। अव्हां केॾा बि गुनहगार हुजो, अल्लाह खां जॾहिं मग़फ़िरत जी, बख़्शिश जी बानो दुआ घुरंदो त अल्लाह ताला हिन भलारे महीने जे बरकतुनि ऐं रहमतुनि जे सदके बाने जा गुनाह माफ़ करे थो छॾे। ऐं पाण फरमायूं त उहो शख़्स बि अल्लाह जो पैगाम जिब्राइल खणी आयो, त उहो शख़्स अल्लाह ते जेको तव्हांजो नालो ॿुधी करे तव्हां ते दुरूद न पढ़े। त ए मुस्लमान सामईन, असां जेकॾहिं महबूब जो नालो असांजे साम्हूं अची वञे त असां दिलि वजहान सां उन पंहिंजे महबूब आका ते दुरूद व सलाम जो नज़रानो पेश कयूं। पोइ असां किथे बि हुजूं, असां ॼाणो जॾहिं हुज़ूर जो नालो अचे त आशिक़ ऐं मुहबत करण वारो पंहिंजे महबूब जे मथां दुरूद व सलाम पढ़े। छो त इहो दुरूद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण बि पंहिंजे महबूब जे मथां पढ़े पियो, मलाइक बि पढ़नि था। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक दुरूद मोकिलिन था पंहिंजे महबूब जे मथां। ए ईमान वारो, अव्हां बि मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद सलाम मोकिलियो। अज़ीज़ो दोस्तो, नाज़रीन, अव्हां टीं ॻाल्हि जेका आहे अबे अम्मा जे मुतालिक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आमीन। जेको पैगाम खणी अचण वारो जिब्राइल हुजे ऐं आमीन चवण वारी महबूब जी ज़ात हुजे त पोइ असांजे लाइ कुझु बि न बचंदो। त इन जे लाइ असां अमल कयूं। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त व बिल वालिदैन एहसाना, पंहिंजे पीउ माउ सां सुहिणो सलूक कयो, उन्हनि सां मुहबत ऐं प्यार सां पेश अचो, चाहे उहे ॿई ज़िंदा हुजनि या उन्हनि मां को हिकिड़ो हुजे। हुज़ूर फरमायो त उन्हनि जी ख़िदमत करणु अव्हांजे मथां हक़ आहे। जंहिंसां पीउ माउ राज़ी आहे, उन सां अर्श वारो करीम रब राज़ी आहे। अल्लाह ताला असां अव्हां खे हिन बाबरकत महीने जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांखे सही माना में रोज़न रखण जी, सलात व तस्बीह, दुरूद व सलाम, इन सभिनी शयुनि जी असांखे पाबंदीअ सां हिन महीने में असांखे सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।